तहरीक इंसाफ हुकूमत सां ॻाल्हियूं ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो त अॼु बानी सां मुलाक़ात थी आहे। अॼु ताईं कमीशन न ठही, इन करे बानी ॻाल्हियूं ख़त्म करण जो ऐलान कयो। पीटीआई बानी चयो त ॻाल्हियुनि जा वधीक राउंड न थींदा। हुकूमत खे 7 ॾींहनि में कमीशन ठाहिणी हुई, पर हुकूमत 9 मई ऐं 26 नवंबर ते जुडिशल कमीशन न जोड़ी वई। ॻाल्हियूं ख़त्म न करियो। हुकूमती कमेटी जे तर्जुमान सेनेटर इरफान सिद्दीकी पीटीआई खे अपील करे छॾी। तहरीक इंसाफ खे ॻाल्हियूं जारी रखणु घुरिजनि। ॻाल्हियुनि खां इनकार करणु अफ़सोस जोॻो आहे। पीटीआई वारा 5 ॾींहं इंतज़ारु नथा करे सघनि, जेको सम्झ खां ॿाहिरि आहे। पीटीआई वारा कंहिं बि ॻाल्हि में सचा नाहिनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त ॻाल्हियूं कंदड़नि खे बि ख़बर हुई त उन जो को नतीजो नाहे निकिरणो। हू कहिड़ी कमीशन चाहिनि था जिन खे सज़ा मिली, उन्हनि ॾोह जो बि एतराफ़ कयो आहे। पीटीआई वारा पंहिंजे लीडर सां बि मुख़लिस नाहिनि। क़ौमी असम्बली पीका एक्ट तरमीमी बिल 2005 अक्सरत राय सां मंज़ूर करे वरितो। बिल वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर पेश कयो। बिल जी मंज़ूरी ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो प्रेस गैलरी मां वॉकआउट। हुकूमत जे कंहिं बि इतिहादी जमायत तरफ़ां बिल जी मुख़ालिफ़त न कई वई। अपोज़िशन मेंबरनि बिल पेश करण खां अॻु ई वॉकआउट कयो। अपोज़िशन मेंबरनि सख़्तु एहतिजाज करण खां पोइ एजेंडा जूं कॉपियूं फाड़े छॾियूं। अपोज़िशन लीडर उमर अयूब पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जो मुतालबो कयो। इजाज़त न मिलण ते पीटीआई मेंबर एहतिजाज तौरु ऐवान मां वॉकआउट करे हलिया विया। सहाफ़ियुनि जे जॉइंट एक्शन कमेटी पीका एक्ट में तरमीमी बिल खे रद्द करे छॾियो। पीका तरमीमी एक्ट जो इख्तियार डिजिटल मीडिया ताईं महदूद हूंदो। इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया मुतासिर न थींदी। नए कानून साज़ी सां वर्किंग जर्नलिस्ट खे तहफ़ुज़ मिलंदो। हुकूमत सहाफ़ती तंज़ीमुनि सां मुशावरत ते यकीन रखे थी। डिजिटल मीडिया ते सहाफ़त जे नाले ते इल्ज़ाम हया वञनि था, जंहिंखे जेको वणे उहो चई थो वञे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी पार्लियामेंट प्रेस गैलरी में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त सोशल मीडिया तां लखें रुपयनि जी कमाई कंदड़ टैक्स छो नथा ॾियनि। पार्लियामेंट जो गॾियल इजलास सुभाणे तलब। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गॾियल इजलास सुभाणे सुबुह 10 वॻे तलब कयो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास में अहम कानून साज़ी कई वेंदी। सरकार इतिहादियुनि सां सलाह मशवरा करण खां सवाइ फ़ैसिला करे पंहिंजे लाइ ॾुखियाइयूं पैदा करे रही आहे। असांजी तजवीज़ आहे त चूंडियल नुमाइंदनि जी इतिफ़ाक़ी राय सां पॉलिसियूं ठाहियूं वञनि त पार्लियामेंट ऐं मुल्क जे लाइ बहितर हूंदो। असां नफ़रत ऐं विरासत जी सियासत ते यकीन नथा रखूं। असां इशूज़ जी सियासत ते यकीन रखूं था। अफ़सोस हिन वक़्तु पाकिस्तान जी सियासत इशूज़ जे बदिरां कंहिं ॿी तरह हली रही आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त मुल्क खे आइन पीपुल्स पार्टी ॾिनो। पीपुल्स पार्टी सदाई लेबर जे एजेंडा खे प्रमोट कयो। पीपुल्स पार्टी पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो। मज़दूर जी तरक़ी सां मईशत जी तरक़ी थींदी। वाइस चांसलर्स मुक़रर करण लाइ नए कानून ते हर सूरत में अमल दरामद थींदो। सिंध जी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज है कि इस्लामाबाद जे चुर्च ते थी रहियो आहे। सिंध जी यूनिवर्सिटियुनि खे तबाह कयो आहे। पीएचडी डिग्री रखंदड़नि खे असां वीसी बणजण जे लाइ नाअहल करार न ॾिनो आहे, पर वीसी चूंडण लाइ दाइरो वधायो आहे। वीसी मुक़रर थियण जे लाइ जेके मयार मुक़रर थियल आहिनि उन्हनि में ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, शेख हयात, जमील जालवी ऐं मज़हर हक सिद्दीकी जहिड़ा माण्हू वाइस चांसलर थी नथा सघनि। हाणे असीं पंहिंजे नस्लनि जो मुस्तक़बिल तबाह थियण न ॾींदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में सिंध रिसर्च एंड टेक्नोलॉजी शोकेस जी तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त हेक इस्लामाबाद खे नए NFC अवार्ड अचण ताईं यूनिवर्सिटी जी फंडिंग करणी हुई, उहा हुननि बंदि करे असांजी यूनिवर्सिटियुनि खे तबाही तरफ़ धिकियो। PhD डिग्री रखंदड़ हिकिड़े वाइस चांसलर त इहो बि फ्रॉड कयो त हुन परे खां आयल हिकु वफ़द जे भाड़नि ऐं ख़र्चनि जो बिल क्लेम कयो त परे वफ़द बाज़ में ख़त लिखियो त असां त पंहिंजे ख़र्च ते आया हुआसीं। जेको मयार वीसी मुक़रर करण लाइ ठहियल आहे उन्हनि में त उहे साॻिया 30 खां 40 माण्हू हर भेरे वाइस चांसलर थियनि था। वाइस चांसलर अखियूं खोलनि, संदन अखियुनि आॾो जेको थिए पियो अखियूं न पूरनि। हाणे खाउन पुछाणो थींदो PhD होल्डर्स खे जेकॾहिं मौक़ो ॾिजे त वॾी अक्सरियत एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर थियणु चाहींदी, पोइ सुठा मुंतज़िम वाइस चांसलर छो नथा थियनि। मुंहिंजो तर्जियो आहे त अक्सर वाइस चांसलर्स में इंतज़ामी मामला हलाइण जी अहलियत नाहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो डोनाल्ड ट्रंप खे ख़त। नए अमेरिकी सदर खे हिकु भेरो ॿीहर उहिदो संभालण ते वाधायूं। डोनाल्ड ट्रंप 20 जनवरी ते अमेरिका जे 47 सदर तौरु हलफ़ खंयो हो। जुडिशल कमीशन सिंध हाई कोर्ट में एडिशनल जजिस जे मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। पधिराई मूजिबि सिंध हाई कोर्ट में एडिशनल जजिस जे लाइ 12 नालनि जी अक्सरत राय सां मंज़ूरी ॾिनी वई। तस्नीम सुल्ताना, ख़ालिद शाहानी, मोहम्मद उस्मान अली, हादी ऐं निसार भमरो खे एडिशनल जज मुक़रर कयो वियो।
जाफर रजा, हसन अकबर, मीरान मोहम्मद शाह, अब्दुल हामिद भुरगड़ी, अली हैदर अड्डा, जान अली जुड़ेंजो, मोहम्मद हसन, रियाज़त अली साहड़ ऐं फयाज़ुल हसन शाह खे बि एडिशनल जज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी अफगानिस्तान में पाकिस्तान अंदर दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ज़ो भरिसां पाक अफगान सरहद ते फोर्सेस जी कार्रवाई ख़्वारिजी फितने जा 6 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्दनि वटां धमाकेदार मादो ऐं हथियार हथ कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ज़ोब में ख़्वारिजीन जे ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे ताईं वेड़ जारी रखण जो बि ऐलान। मीडिया ते सिंध जे वॾे वज़ीर बाबति ग़लति ख़बरूं हली रहियूं आहिनि। सभ खां वधीक पढ़ियो लिखियो स्मार्ट वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह आहे। वॾो वज़ीर ॾींहुं राति कमु करे थो। टिकटॉकर्स ऐं व्लॉगर्स ॻाल्हियूं कंदा रहनि था। वॾो वज़ीर सुठो कमु करे रहियो आहे त तब्दील छो कयो वेंदो। सिंध दरिया मां नवां केनाल कढण वारे मामले ते सिंध हुकूमत जो वाज़ मौक़िफ़ अची चुको आहे। ग़लति तासुर कूड़ियुनि ख़बरुनि सां ठाहियो वेंदो आहे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ सभ खां वधीक मीडिया ट्रायल थियो। कूड़ फैलाइण खे रोकण जो मैकेनिज़म बणाइणो पवंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी सम्झे थी त ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। पाकिस्तान जे हर मसइले जो हल ॻाल्हियुनि में ई आहे। PTI ऐं हुन जे बानी खे वारदातुनि जो हिसाब त ॾियणो पवंदो। PTI बानी खे सज़ा थी को एहतजाज लाइ रोड ते त न निकिरो। कराची प्रेस क्लब जी लीज़ लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे चवंदासीं सहाफ़ियुनि जे प्लाटनि जे हवाले सां तमामु जल्द अॻभराई थींदी। वॾे वज़ीर सां सहाफ़ियुनि लाइ इंडोमेंट फंड लाइ ॻाल्हाईंदुसि। सहाफ़ियुनि जे मसइलनि जे हल लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो कराची प्रेस क्लब आमद दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। शर्जील इनाम मेमण प्रेस क्लब जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे वाधायूं पिणु ॾिनियूं। संदसि चवणु आहे त मुआशिरे में बहितरी लाइ क़दम खणणु घुरिजनि। PPG सिंध हुकूमत हमेशह सहाफ़त जी आज़ादी जे हक़ में रही आहे। वधीक EV बसूं काबीना जी मंज़ूरी सां ख़रीद करे रहिया आहियूं। पीपल्स बसुनि में मुसाफ़िरनि खे सब्सिडी मां रिआयत मिली रही आहे। हुकूमत किरायो वधीक न वठी रही आहे। किराए में हुकूमत ₹1 बि मुनाफ़ो न वठी रही आहे। काबीना खे असां पीपल्स बस जी सब्सिडी ख़तमु या घटि करण जी तजवीज़ ॾिनी आहे। जेके पैसा बचंदा उन्हनि मां असां वधीक बसूं ख़रीद कंदासीं। चाहियां थो त पिंक ऐं EV टैक्सीज़ सर्विस जल्द शुरू थिए। औरतुनि जे लाइ पिंक स्कूटी बि शुरू कंदासीं। BRT में रिश्वतखोरी जी इंक्वायरी रोकाइण लाइ स्टे वरितो वियो। नेब FIA खे जांच खां रोकण लाइ स्टे कंहिं अॼु ताईं वरिता। सिंध तालीम खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ ग्रेड 1 खां 4थे ग्रेड जे मुलाज़िमनि जी जाली भर्तियुनि वारे इल्ज़ामनि जी जांच शुरू। जून 2023 खां हिन वक़्त ताईं जी भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब। जामशोर जे DO करीम बख्श सूमरे ऐं ॿियनि ख़िलाफ़ जारी भर्तियुनि वारनि इल्ज़ामनि जी जांच। DO करीम बख्श सूमरे ऐं ॿियनि खे एंटी करप्शन खाते जांच लाइ 3 फरवरी ते तलब करे वरितो। सिंध सरकार सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट की शुरुआत करे छॾी आहे। घटि यूनिट्स इस्तेमालु कंदड़ 2 लख कुटुंबनि खे वर्ल्ड बैंक सोलर सिस्टम फ़राहम कंदी। ॿिए महीननि में वधीक 500 ख़ानदाननि खे सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो। सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी हैदराबाद में इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सोलर होम किट जे लाइ रुगो 6000 रुपयनि जो चालान जमा कराइजो। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी बहरिया टाउन हमलो केस में आजो। कराची जी दहशतगर्दी जे अंत वारी अदालत बहरिया टाउन हमलो केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पारां ॾोह साबित न थियण ते सनान कुरैशी ऐं ॿियनि खे आजो करार ॾिनो वियो। बहरिया टाउन हमले केस में दहशतगर्दी एक्ट तहत गडाब थाणे ते 11 केस दाख़िल कया विया हुआ। सिंध हुकूमत सियाहत ऐं सकाफ़त खे हथी वठण लाइ थर्ड डेज़र्ट ट्रेन सफ़ारी शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सकाफ़त ऐं सियाहत वारी वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे त फ़रवरी जे ॿिए हफ़्ते खां कराची खां खोखरा पार ताईं थर्ड डेज़र्ट ट्रेन सफ़ारी जो सफ़र थींदो। सियाह ट्रेन ज़रिए कराची, हैदराबाद में प्रखास छोड़ ऐं खोखरा पार ताईं सियाहत ऐं सकाफ़त जा रंग ॾिसंदा। थर पार्कर में असां जल्द जीप रैली बि मुनक़िद कंदासीं। लाड़काड़े में 2 ॾींहनि वारो लाहौती फेस्टिवल सकाफ़त खाते जे सरकार सां 15 फरवरी खां शुरू थींदो। अमेरिका के सदर डोनाल्ड ट्रंप जो सऊदी अरब के वलीअहद शहजादे मोहम्मद बिन सलमान से फ़ोन ते राब्तो। सीड़पकारी की ख़्वाहिश जो इज़हार। विचो भर में अमन सलामती ऐं इस्तेहकाम खे हथी वठण लाइ सहकार के तरीक़नि ते बि ॻाल्हियूं। दहशतगर्दी के खिलाफ़ इतरफ़ो सहकार वधाइण ते बि इत्तेफ़ाक़। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमरीका सऊदी अरब में सीड़पकारी $600 अरब ताईं वधाइण चाहे थो।
शहज़ादे मोहम्मद बिन सलमान चयो त सऊदी अरब भाईवारी ऐं सिलबकारी जे मौक़नि में हिसो वठण जो ख़्वाहिशमंद आहे।